नाज़रीन हवाले से अवांखे अपडेट कंदासीं। अवांखे ख़बरूं जाम शुरू मां। मेरान यूनिवर्सिटी जे 11 मुलाज़मनि ते मेडिकल बिल्स जी मद में 1.5 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित थी आहे। वाइस चांसलर यूनिवर्सिटी जे अकाउंटेंट सूदो 11 मुलाज़मनि खे नौकरियुनि तां फारिग करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं महबूब टालपुर, साजिद शाह, शाहिद मेमण, इमरान मुमताज़ सहतो, अज़ीम मुग़ल समेत ॿियनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जे 11 मुलाज़मनि ते मेडिकल बिल्स जी मद में 1.5 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित थी आहे, जंहिंखां पोइ वाइस चांसलर यूनिवर्सिटी जे अकाउंटेंट सूदो 11 मुलाज़मनि खे नौकरियुनि तां फारिग करे छॾियो आहे। इन ते ॻाल्हायूं था जाम शुरू मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रहमान मेमण सां। जी रहमान मेमण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मेहरान यूनिवर्सिटी में मेडिकल के बिलनि जे मद में 1.5 करोड़ रुपयनि जूं घोटुनि जा इल्ज़ाम साबित थियण ते वीसी मोहम्मद असलम उकेली अकाउंट्स ऑफिसर साकिब शाह खे नौकरीअ मां बरतरफ़ करे 11 मुलाज़मनि खे टर्मिनेट ऐं जबरी रिटायर्ड करण जहिड़ियूं सज़ाऊं ॾेई छॾियूं। सज़ा हेठि आयल मुलाज़मनि में असिस्टेंट कंट्रोलर महबूब टालपुर, असिस्टेंट डायरेक्टर साजिद शाह, ऑफिस असिस्टेंट शाहिद मेमण, IT असिस्टेंट मुदस्सिर रसूल, नायब कासिद साजिद मलिक, इमरान मुमताज़ सहतो, मोहम्मद अज़ीम मुग़ल, निज़ामुद्दीन, हबीब जमा मेमण, नवीद जाफ़री शामिल आहिनि। इन हवाले सां मेहरान यूनिवर्सिटी जे तर्जुमान जो चवणु आहे त इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट जे आधार ऐं सिंडिकेट जी मंज़ूरी बैदि मेहरान यूनिवर्सिटी जे वीसीअ 11 मुलाज़मनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। इन हवाले सां बरतरफ़ कयल अकाउंट्स ऑफिसर साकिब अली शाह पंहिंजी टाइम न्यूज़ खे ॿुधायो त ऑडिट रिपोर्ट मुंहिंजी मुकमली ज़ाती दुश्मनी सबबि मूं ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। हिन चयो त तमामु जल्द इंतज़ामिया ख़िलाफ़ सबूत अवाम आॾो आणींदुसि। जी महिरबानी अवां जी रहमान मेमण तफ़सील ॾियण लाइ। मेहरान यूनिवर्सिटी जे 11 मुलाज़मनि ते मेडिकल बिल्स जी मद में 1.5 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित थी आहे।